तंगवाणी लॻ बंगवार ऐं बाजकाणी बिरादरी जी ॿिनि गुरुनि में हलंदड़ पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। बंगवार बिरादरी जे हथियारबंदनि ॻोठ ते चढ़ाई करे फायरिंग में हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। पोस्टमार्टम बाद लाश वासन हवाले मिलण मूजिबि तंगवाणी लॻ बंगवार ऐं बाजकाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। तंगवानी पुलिस थाणे जी हद में बंगवार बिरादरी जे हथियारबंदनि जो ॻोठ मोहम्मद हयात बाजकाणी ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो 20 सालनि जो शाहिद अली पुट अब्दुल रज़ाक बाजकाणी थॾे ते क़त्ल थी वियो। हथियारबंद वाक़े बाद मौके वारदात तां फरार थी विया। अहिड़ो इतलाउ हद जी पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। ॻोठ में सोग वारो माहौल आहे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। रोहता करण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।